नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरयासिटी ऐं आसपास में रोलू चितन कुतन जो आज़ार वधी वियो आहे। 4 ॼणनि खे रोलू कुतन ॾाढ़े वधीक ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में हसनैन बिरोई, शौकत अली, सदाम ऐं नवीद मंसी शामिल है, जिन खे रोलू कुतन ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। जॾहिं त ज़ख़्मी नौजवान हसनैन बिरोई खे वारसनि पारां भरिया रोड अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते वैक्सीन न हुजण करे खेनि नौशरो फिरोजी अस्पताल रेफर कयो वियो। इन सिलसिले में ज़ख़्मी हसनैन बिरोई सां गॾु आयल अज़ीज़ुर रहमान बिरोई ॿुधाए त भरिया रोड टाउन इंतज़ामिया जी नाहेली सबब शहर में रोलू कुतन जो आज़ार वधी वियो आहे। टाउन कमेटी जे लखे रुपया बजट हुजण बावजूदि रोलू कुतन खे मारण में नाकाम थी वई। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त टाउन भरिया रोड जे अमले खिलाफ़ कार्रवाई कई वञे, चितन रोलू कुतन खे मारे रवासिन खे बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।